जी तो नाज़रीन असी इन वक्त मौजूद आयूँ सिंध बलोचिस्तान के सरहदी संगम ते वाक़े गोठ जाफर बुगटी में। ही जेको आहे त वॾे आबादी रखण वारो गोठ है। बरसात सबब ही गोठ जेके सख्त मुतासिर थो है। इन वक्त भी गोठ के चारई तरफ पानी जेको आहे त 3 खां 4 फुट बीठल है। गोठाणा सख्त जेके तकलीफ़ुन के मुँह ॾेई रहिया आहिनि। वधीक हिते हिन गोठ जा मुतासिर गोठाणा असां मौजूद आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक उहे छा था ॿुधाइनि। खो ॻाल्हायूं था। असां वटि हथरादू कट ॾेई असांखे ॿुधाए वियो जेको आहे त असां वटि अञा बि 5-6 फुट पानी बीठो आहे। असांजो जहाँ किरी पिया आहिनि, माण्हू मरी विया आहिनि। इन वक्त ताईं असांजो अन्न बि लुड़ी वियो, कंहिं बि असांजो संभार न लथो आहे। जंहिं वटि सैलाब न आयो आहे त माल उहो खाइनि था। जेको हक़दार आहियूं असांखे माल का शइ बि असांखे नथा ॾियनि। यक गरीबी अर्जा खन मेहरबानी खने इंतजामी वारान मैं हुकूमत अपीलें मैं मालकी अब खनत एदा तमाम मैं नुकसान बाद भी सी फोती दिराई भी तो चुना माल है तबाही दासी किसान मजा माल कुल तबाह भी सको दान मैं लुड़तो शुरू एटे माते 20-25 रोज भी सको मैं मददगारी लाए कसने अख्ता मैं अपील खने हुकूमत मेहरबानी खने बे मैं मालकी खने एदा इंतजामी वारा शस्ते बे मैं एदा गोठा बिटिस कना एदा हर शे का इस्तेमाल नुकसान बाद भी सी मेहरबानी खना मार खादो पीतो सामान मिली बरो मैं चुक रोशन चका सुखतो शुरू एटे माता मारी एक टेंट दिन मिल सा मेहरबानी मैं मालकी आखा मैं मुल्क बुढ़ी तबाह भी मर्दों मुर्तवा शो माना मेहरबानी माँ अमीरान हमें सवाल आखना है बाबा मदद ही हमें आखनी मेहरबानी माँ शिकायत कसियाना है गवर्नमेंट मेहरबानी आखा तो मैं वजीर आला खा तुम MP MN खा मेहरबानी आखने मैं मदद आखने मैं माना नुकसान भी मैं चुख भी मारा मेहरबानी शो है जाफर गोठ जाफर खान बुगटी मेहरबानी आखने नूर मोहम्मद बुगटी मदद ही आखने साईं मैं मेहरबानी शो है माँ ख़त्म माजूर भी खती आऊँ खुदा वासाई में मदद थी खने मदाई मेहरबानी सही असां अर्ज़ कयो था असांखे इन वक्त ताईं 20-25 ॾींहं थिया आहिनि। असांजो जाफर बुगटी जो ॻोठ ऐं नूर मोहम्मद बुगटी जो ॻोठ ॾिसो था हालात ॾिसो था असांजा निकिरण जी असांजा जायूं किरी पिया आहिनि। असांजा घर तबाह थी विया आहिनि, असांजा अन्न लुड़ी विया आहिनि, असांजा माल तबाह थी विया आहिनि। 20-25 ॾींहं थिया आहिनि। ईअं न को टीम वारो आयो आहे न को हुकूमती माण्हू आयो आहे न जेको ओड़े पाड़े वारा जेको साहब हुया साहब हुया को बि आयल आहे। अॼु को वधी वञे अॼु आया जेको आया आहिनि जेको अॻे हिकु बि माण्हू ज़ाहिर न थियो जो MP MN साहब आहिनि सरकी साहब आहिनि उनको भी अर्ज़ किया था अञा ताईं उहे बि दाद फ़रियाद असांजा कोई नथो कहे थो। असां इहो अर्ज़ कयूं था डॉक्टर साहब बि अर्ज़ कयूं था मीर गज़र खान जखियाणी की अर्ज़ कयूं था असांजी हिमायती कनि असांजे जेको लुड़ी वियूं था असांजी रस्ते में घारो लॻल आहे उनजी बि ॿेड़ी ते आहे 100 रुपयो ॾेई मजबूरी जी तरफ़ में न को असांखे ॿेड़ी मिलियो आहे। असांजा ॿार ॿेड़ी ते 50 रुपयो 100 रुपयो ॾियूं था टपण में टपी वञनि था खट जे मथे उनजे वञनि था बि अचनि था। असांजी सूरनि जो हालात आहे असां दरपदर थी विया अथव। असांजी ॻोठ बि वॾो आबादी वारो ॻोठ हुयो। असांजी बर्बादी ॾिसो था पाण साम्हूं ॾिसो था पाणी ॾिसो था ॻोठ सॼी असांजी का शइ बि न बचियो आहे। मेहरबानी कयो असांजी हिमती कनि। जी बिल्कुल नाज़रीन तव्हां हिन मुतासिर गोठ जे गोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त बरसात के भी 25 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर हिननि जे वाहुर लाइ को बि चूंडियल नुमाइंदो या ज़िले इंतज़ामिया जो को अमलदार हिन वक्त ताईं न पहुची सघियो आहे। हिननि इहो बि ॿुधायो त हिन गोठ में जेके आहे त कुझु फौतगियूं बि थियूं आहिनि। गैस्ट्रो ऐं मलेरिया भी जेके आहे त पखिड़िजी रही आहे ऐं उन खां अलावा पेट जूं बीमारियूं ऐं ख़ारिश जूं बीमारियूं भी जन्म वठी रहिया आहिनि। सेहत जे हवाले सां हिन वक्त ताईं हिननि वटि जेको आहे त मेडिकल कैंप भी नाहे लॻाई वई जंहिं सब ही गोठाणा जेके आहे त मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी रहिया आहिनि। ऐं हिननि इहो बि ॿुधायो त काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि ज़मीनी रस्तो जेको आहे त कटियल आहे राशन ख़त्म थी वियो आहे पर हिननि जी कंहिं बि सार नाहे लधी। हिननि इहो बि ॿुधायो त MPA ठुल ॾांहुं वियासीं पर उन धिका ॾेई जेको आहे त पंहिंजे बंगले खां असांखे तड़ाए कढियो आहे। हिननि सिंध हुकूमत जे वास्तेदार अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते ॻोठ जाफर बुगटी जे रहवासी ॻोठाणनि जी वाहुर कई वञे उन्हनि जी सार लही वञे त जीअं उन्हनि जी बेचैनी ख़त्म थी सघे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।